धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। जिए भुट्टो, जिए शहीद रानी बेनज़ीर भुट्टो, जिए बिलावल भुट्टो ज़रदारी, जिए अवाम। एशिया के अज़ीम सियासी अगवान शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो की अज़ीम नियाणी इन मुल्क ऐं जमहूरियत लाइ ख़ानदान के भातियुनि समेत जाननि जूं क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी 11वीं वरसी ते खेसि सुॾकनि ऐं लुॾकनि सां अक़ीदत जा गुल पेश कयूं था ऐं इहो वचन था वरजायूं त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन खे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पूरो करण लाइ पाण पतो ॾींदा रहंदासीं। पारां मलक ज़मीर, काउंसलर वार्ड नंबर 2 खिपरो। सिंध जी रानी ओ सुरह सिंधाणी, अखियुनि में पाणी तो कई